जंहिं शइ जो ख़ौफ़ हुयो अफ़सोस उहो ई थियो। वज़ीर आला सिंध सईद मुराद अली शाह कराची जे कचे आबादी में हिक ई ख़ानदान जे 7 माण्हुनि खे कोरोना वायरस जी तस्दीक करे छॾी। हिक ई ख़ानदान जे 7 माण्हुनि खे कोरोना वायरस जे तस्दीक बाद सिंध में मुतासिर मरीज़नि जो अंग वधी 1128 थी वियो। वॾे वज़ीर जी अवाम खे आगाही। सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह कोरोना वायरस जे हवाले सां आवाम खे आगाही ॾींदे चयो त जंहिं शइ जो खेसि ख़ौफ़ हुयो अफ़सोस सां नेठि उहो ई थियो। हुन ॿुधायो त कराची जे सेंट्रल ज़िले में कचे आबादी वारे इलाइक़े में हिक ई ख़ानदान जे 2 मासूम ॿारनि, 1 साल जे नींगर ऐं 6 सालनि जी नींगरी समेत 7 ॼणनि खे कोरोना वायरस जी तस्दीक थी चुकी आहे, जंहिंखां पोइ सिंध में कोरोना वायरस में मुब्तला माण्हुनि जो अंग वधी 1128 थी वियो। सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह कचे आबादी में रहंदड़ माण्हुनि खे अपील कंदे चयो त हू राशन ज़रूरु वठनि, पर राशन ऐं इमदाद सां गॾु वायरस खे पाण सां गॾु वापसि घर वठी न वञनि ऐं राशन या इमदाद वठण वक़्तु हिक ॿिए में मुफ़ासिलो ज़रूरु रखनि। सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह सिंध में हिन वक़्तु ताईं कोरोना वायरस बाबति तफ़सीलनि खां आगाह कंदे ॿुधायो त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कुल 642 माण्हुनि जी टेस्ट कई वई, जिन में 92 माण्हुनि में कोरोना वायरस जी तस्दीक कई वई आहे, जंहिंखां पोइ सिंध में कोरोना वायरस में मुब्तला माण्हुनि जो अंग वधी 1128 थी वियो, जॾहिं सिंध में सिहतयाब थींदड़ माण्हुनि जो अंग 349 आहे। वॾे वज़ीर वीडियो पैगाम में चयो त समूरा माण्हू पंहिंजो ऐं पंहिंजे ख़ानदान जे सिहत जो ख़ासि ख़्यालु रखनि। हुन चयो त लॉकडाउन सबबि आवाम तकलीफ़ में ज़रूरु आहे, पर सिंध हुकूमत आवाम जे तकलीफ़ुनि खे घटाइण जी भरपूर कोशिशि करे रही आहे। जॾहिं सूबे मां लॉकडाउन ख़तमु थींदो त ज़िंदगी नए उसूल तहत शुरू कई वेंदी। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, कराची।